पीपल्स पार्टी सिंध मां क़ौमी असेंबली जे 53 तकन ऐं सिंध असेंबली लाइ 119 उम्मीदवारनि जे नालनि जी लिस्ट जारी करे छॾी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, इजाज़ जखरानी, शहरियार महर, ख़ालिद लुंड, खुर्शीद शाह, नफीसा शाह, अली गोहर महर, जावेद अली शाह, ज़ुल्फ़कार बेहण बेन खे MNA लाइ टिकट जारी कई वई। सलाहुद्दीन जुणे जे शाज़िया मरी, यूसुफ टालपुर, आफ़ताब शाह जिलानी, मखदूम जमीलुज़्ज़मान, तारिक शाह यामोट, नवीद कमर, अयाज शाह शिराजी, मलिक असद सिकंदर, रफीक जमाली, अब्दुल करीम जोखियो जो भी नालो MNA जी लिस्ट में शामिल। आगा रफीउल्ला, अब्दुल हकीम बलोच, नबी गबोल, मिर्जा अख्तियार बेग, कादिर मंदोकेल, कादिर पटेल बेन खे टिकट मिली वई। सिंध असेंबली लाइ उम्मीदवारनि जे नालनि जी लिस्ट में सोराब सरकी, इम्तियाज शेख, आगा सिराज दुरानी, फरियाल टालपुर, मुराद अली शाह जो नालो शामिल। बारी पिताफी, मोहम्मद बख्श खान महर, महबूब बिजारानी जाम, इकराम धारेजो, सैयद अवेस शाह, फरुख शाह बेन खे टिकट जारी कई वई। अज़रा पेचूहो, गुलाम कादिर चांडे, कायम अली शाह, हालार वसाण, ज़िया लंजार, हरीराम, किशोरी लाल, तारिक टालपुर ऐं ॿिया शामिल। Those who are in favor of the resolution may say aye. Those against the resolution may say no. I think the ayes have it. The resolution is passed. सेनेट में आम चुंडू मुलतवी करण जो 18 अक्सरियत राय सां मंजूर। सुलतमा वारे निगरान वफाकी वजीर मुर्तजा सोलंकी मुस्लिम लीग नून जे अफनानुल्लाह तरफा मुखालफत। 18 जी मंजूरी वक्त ऐवान में रुगो 13 सेनेटरनि जी शिरकत। सेनेटर दिलावर खान तरफा पेश कयल 18 में मौक़िफ़ अख्तियार कयो आहे त बलोचिस्तान KP में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। मौलाना फज़लुर रहमान, मोहसिन दावड़ी बेन ते दहशतगर्दी जा हमला थी चुका आहिनि। एमन वली खान ऐं ॿियनि केतिरनि ई अॻवाननि खे सिक्योरिटी ख़दशा आहिनि। इलेक्शन कमीशन 8 फ़रवरी ते रिथियल आम चूंडुनि जो शेड्यूल मुअतल करे। वॾनि सियासी पार्टियुनि जे मेंबरनि जो चूंड मुलतवी करण जे 18 ते सेनेट में गैर ज़िम्मेवारानो, गैर संजीदा रवैयो वाइको एतिराज़ कंदड़ मेंबर ऐवान जी कार्रवाई जो हिसो रहिया। सेनेटर कदा बाबर, अब्दुल कादिर, नसीबुल्लाह बाज़ई, मंजूर काकड़, सेनेटर प्रिंस उमर अहमद ज़ई, अहमद खान, दिलावर खान, हिलाल रहमान जे इजलास में शिरकत। सेनेटर हिदायतुल्लाह, कामरान अली आगा, समीना ज़हरा, सना जमाली, अफनानुल्लाह भी कार्रवाई में शरीक। सेनेटर बहरम तंगी, गुरदीप सिंह भी ऐवान जी कार्रवाई में मौजूद रहियो। अणपूरे कोरम बावजूद कंहिं भी मेंबर कोरम जी निशानदेही न कयो। पीपल्स पार्टी तरफा आम चूंडू मुलतवी करण बाबत सेनेट जे 18 जी मुखालफत। आम चूंडू हर सूरत में थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपल्स पार्टी सेनेट जे 18 जी हिमायत न कई आहे। चूंडू वक़्त ते थियण घुर्जनि। कुझु सेनेटरनि जी मौजूदगीअ में पेश कयल 18 जी का हैसियत नाहे। PP बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द कयो। शहरी रहमान, आम चूंडुनि खां भॼण सां मुल्क बहरान जो शिकार थी सघे थो। वॾियुनि सियासी पार्टियुनि जी गैर मौजूदगी दौरान 18 पेश करण जो को जवाज़ी नाहे। कोरम पूरो न हुअण सबब 18 खे ऐवान जी राय करार नथो ॾेई सघिजे। खुर्शीद शाह, सेनेट चेयरमैन आउट ऑफ टर्न 18 जी इजाज़त ॾेई चूंडू मुलतवी करण जी साज़िश में मदद कई। सेनेट चेयरमैन कोरम पूरो न हुअण बावजूद 18 जी इजाज़त ॾेई जमहूरियत ख़िलाफ़ पंहिंजी नियत ज़ाहिर कई। निसार खोड़ो। PP सेनेटर बेहरामंद तंगी के शोकास नोटिस जारी करे छॾियो। शोकास नोटिस में मौक़िफ़ अख्तियार कयो आहे त बेहरामंद तंगी पार्टी क़यादत ऐं पॉलिसी जी भॼकड़ी कई। वाज़ह कयो त छो 18 जी हिमायत ऐं तक़रीर कई। PP 8 फ़रवरी ते आम चूंडूं करण लाइ पुरज़म आहे।
तहरीक इंसाफ चूंडू मुलतवी करण बाबति 18 खे रद्द करे छॾियो। बैरिस्टर गोहर खान जो चवणु आहे त सेनेट 18 चूंडू मुलतवी करण जी साज़िश ऐं जमहूरियत ते हमिलो आहे। अवाम ऐं चूंडुनि खां ॾिनल अंसरनि सेनेट जे तक़दुस जी लताड़ कई। 90 ॾींहनि अंदरि आम चूंडू कराइण इलेक्शन कमीशन ऐं निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। आम चूंडुनि में देर जी कोशिश क़बूल न कई वेंदी। इस्लामाबाद में फायरिंग सुन्नी उलमा काउंसिल पाकिस्तान जो मरकजी डिप्टी सेक्रेटरी जनरल मौलाना मसूद रहमान उस्मानी कतल पुलिस ते कानून लागू कंदड़ एहलकारनि तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे त पाकिस्तान मुश्किल मुआशी हालतुनि खे भूंडे रहियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ खे पंजाब ते मड़े वियो। हिक ई पार्टी 3 नस्लनि खां पंजाब जी नुमाइंदगी करे रही आहे। पीपल्स पार्टीअ खे गारगंद ऐं नफ़रत जी सियासत ते यकीन नाहे। इक़्तिदार में अची मुलाज़िमनि जी पघारुनि में ॿीण ते इज़ाफ़ो कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां ताहियात नाअहलीअ बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बुनियादी आइनी हक़नि ऐं तारीख़ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। मुल्क खे तबाह करण जी सज़ा 5 साल ऐं नामज़दगी काग़ज़नि में मामूली ग़लतीअ ते सज़ा ताहियात आहे। रुॻो हिकु जर्नल नाअहलीअ जी शिक शामिल कई त सभु पाबंद थी विया आहिनि। हू अञा ताईं आइनी शिक जी लैंग्वेज में फाथल आहिनि। छा दुनिया जे कंहिं मुल्क में अहिड़े क़िस्म जी सख़्त टेस्ट थींदी आहे? सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले ज़रिए तशरीह कई आइन न लिखियो आहे त नाअहलीअ जो मुदो छा हूंदो। अदालती फ़ैसिले ज़रिए तइ कयो वियो आहे त मुदो छा हूंदो। समूरो मुल्क 5 सालनि जी नाअहलीअ जे कानून मां ख़ुशि आहे। आइन वकीलनि लाइ न पर अवाम लाइ आहे। आइन खे एतिरो ॾुखियो न कयो वञे जो माण्हुनि जो एतमाद ई खजी वञे। गज़ा ते इसराइली फ़ौज जी बमबारी जो सिलसिलो बरक़रार। वधीक 120 फ़लस्तीनी शहीद। अल-क़साम ब्रिगेड जे विढ़ाकनि जा गज़ा सिटी में इसराइली टैंकुनि ते लियासिन राकेटनि सां हमला। इमारतुनि में मोर्चा बंद इसराइली फ़ौजियुनि खे बारूदी मवाद ऐं मशीन गन सां निशाना बणायो वियो। पाकिस्तान के ऑस्ट्रेलिया में वाइट वॉश जो ख़तरो। सिडनी टेस्ट में ऑस्ट्रेलिया की टीम पहिरीं इनिंग में 299 रन्सुनि ते ऑल आउट। आमिर जमाल जूं 6 विकेटूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं ॿी इनिंग्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 68 रन्सूं। रुॻो 82 रन्सुनि जी सरसे। ओपनर ऐं मिडिल ऑर्डर हिकु दफ़ो ॿीहर मुकमल तौर ते नाकाम।